रहमान फ़कीर आऊं अमीन तौर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां अवां सभिनी दोस्तनि खे पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग में भलीकार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं ठहिकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पिरी प्यारनि जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं अवां सजणनि जे लाइ हूंदियूं आहिनि। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ईअं ई अवां जो ऐं मुंहिंजो जेको साथ आहे, इन साथ खे हमेशह क़ाइम दाइम रखंदा अचो। ईअं ई मुहबतूं वंडींदा अचो, ईअं ई पंहिंजा कमेंट कंदा अचो, ईअं ई लाइक कंदा अचो, ईअं ई मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे अवां वॉच कंदा अचो। इहा ई अवां जी सपोर्ट, इहा ई अवां जी साकार मुंहिंजे लाइ तमामु घणी क़ाबिल इज़त, क़ाबिल एतिराम आहे। त दोस्तो, हींअर अवां जेके बि ड्रामा ॾिसी रहिया आहियो, उन्हनि ड्रामनि में दौलाब खां पोइ जेको हलंदड़ ड्रामो आहे, वेरनि जी बस्ती, जेका दौलाब खे मोट मिली, जेका वेयरशिप दौलाब ड्रामे खे मिली, उहा शायदि हिन ड्रामे खे न पई मिले। इन जे करे अवां सजणनि खे मां अॻु में बि गुज़ारिश कई आहे त असांखे हिन ड्रामे बाबति, हिननि अदाकारनि बाबति अवां राय ॾींदा रहो, अवां कमेंट कंदा रहो त कहिड़ा कहिड़ा हिन ड्रामे में फ़नकार हुजणु ज़रूरी आहे, जंहिंमें अवां खे दिलचस्पी सां ड्रामो ॾिसो बि पिया। ऐं हींअर जेके हलण वारी किस्त हुई, जेका अवां खे इंतज़ारु हो त मीर ख़ान बहादुर ख़ान जेको फ़ैसिलो ॿुधाइण वारो हो, जंहिंजे करे धणी बैक हुनखे इहो ई इतलाह करे चुको हुयो त शेरोज़ ख़ान ज़ीनत जी इज़त लुटी आहे ऐं उन जी पूरी हालति जो जेको ज़िम्मेवारु आहे उहो आहे अवां जो पंहिंजो पुटु शेरोज़ ख़ान। ऐं शेरोज़ ख़ान कहिड़ी गेम खेॾियो आहे, कहिड़ी चालाकी कई आहे, कहिड़ी रांदि कई आहे, उन मां अवां दोस्त सभु जेको आहे वाक़िफ़ु आहियो या न आहियो, उनजे लाइ मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त शेरोज़ ख़ान हिकिड़ो हिकु अहिड़ी गेम कई आहे जेका उनजी मुखालिफ़ जेका आहे उहा रुख़सार बेगम, रुख़सार बेगम जेका आहे उहा ख़ान बहादुर ख़ान जी ॿी घरवारी आहे ऐं शेरोज़ ख़ान जी माटाई मां। इन ॿिन्हिनि जो जहिड़ो हले थो पियो, हाणे ॾिसणो आहे त हिन ॿिन्हिनि जे जहिड़े में खटण वारो केरु आहे। हिकु पासे ॾांहुं जेका रुख़सार बेगम आहे, रुख़सार बेगम इहा चवणु चाहे थी पंहिंजे पुट खे त तूं मुंहिंजी इज़त करणु सिख ऐं मूंखे जेको आहे पंहिंजी माउ तस्लीम कर। ॿिए पासे जेको आहे शेरोज़ ख़ान हुनखे चए थो त मां तोखे मां करे तस्लीम न कंदुसि, मां मुंहिंजी जेका आहे सो आहे। जंहिंजे करे रुख़सार बेगम हुनखे चए थी मूंखे तूं करे न छॾींदो कर ऐं मूंखे तमामु घणी चिड़ लॻंदी आहे, मूंखे कावड़ लॻंदी आहे। तंहिंखां बहितर आहे त मूंसां जॾहिं बि तूं ॻाल्हाईं त मूंसां इज़त एतिराम सां ॻाल्हाईं। ऐं ॿिए पासे होॾां सावण फ़क़ीर ऐं ज़ीनत जेको सीन हले थो, सावण फ़क़ीर ऐं ज़ीनत जेका होश में अचण खां पोइ चांडोकी हुन वटि पहुचे थी ऐं चांडोकी हुन खां पुछण जी कोशिशि करे थी, जंहिं ते हू कुझु बि नथी ॿुधाए, थोरो रोयण में लॻी पई हूंदी आहे। ऐं हुन खां अलावा हिकिड़ो मां खे ॿियो ॿुधाईंदो हलां, ॿिए पासे जेको फ़ैसिले वारो सीन लॻे थो, मीर ख़ान बहादुर ख़ान इहो फ़ैसिलो ॿुधाईंदो आहे त हिते केर बि हुजे, हर हिक जे लाइ इहे जेके ॻोठ जूं राज जूं नियाणियूं आहिनि, मुंहिंजी पंहिंजियूं नियाणियूं आहिनि। ज़ीनत सां जेको विधन थियो आहे, जेका हुन सां ज्यादती थी आहे, ईअं मां सम्झां थो त मुंहिंजी पंहिंजी औलाद सां थी आहे। ऐं ज़ीनत ऐं राज वारा मुंहिंजी पंहिंजी औलाद आहिनि। मैं औलादनि खे बि वधीक मां उन्हनि खे मान ॾींदो आहियां, इज़त ॾींदो आहियां ऐं राज वारा जेके ई आहिनि इहे मुंहिंजी औलाद आहे। त दोस्तो, धणी बेक वारा जेके होॾां वेंदा आहिनि ज़ीनत खां बयान वठण जे लाइ, हुन खां पुछंदा आहिनि त तूं सां जेका बि विधन थी आहे ऐं जेका तूं उनखे ख़बर लॻी चुकी आहे, तोसां जेको विधन थियो आहे मीर शेरोज़ ख़ान कयो आहे, जंहिंजे करे हू रोईंदी आहे, फ्लैशबैक मिली वेंदी आहे, यादगिरी वारो सीन ॾेखारियो वेंदो आहे। पोइ बि हा न जी वर्दी नथी मिले ऐं उन सीन खे कट करे फ़ौरन धणी बैक फ़ैसिले वारे सीन में अचे थो पियो, जिते हू हुनखे ॿुधाए थो त साईं ज़ीनत जेका आहे उहा शेरोज़ ख़ान खे नालो उनजो कोन कयो आहे ऐं ख़ादिम ऐं रबू ते उन चयो त मूंखे हिननि अगवा करण जी कोशिशि कई आहे ऐं मुंहिंजी इज़त लुटण जी कोशिशि कई, जंहिंजे करे मुंहिंजी हीअ हालत थी। ऐं हुन खां अलावा जंहिंजे करे मीर ख़ान बहादुर ख़ान जेको फ़ैसिलो ॿुधाए थो,
त हाणे इंस्पेक्टर खे चई धणी बैग तूं उन्हनि खे रबू ऐं ख़तम ते जेको आहे न क़ानूनी मुताबिक़ उनखे सज़ा ॾियारी वञे। ऐं ॿिए पासे जेको आहे धणी बैक हामी में कंध हेठि झुकाए हा थो करे। त दोस्तो हे हुई जेका अवां दोस्तनि जे मां जेका अपडेट पहुचाई उहा अपडेट हुई। जेके गुज़िरियल क़िस्त अवां न ॾिसी चुका आहियो, कंहिं मजबूरी ते कंहिं परेशानी सबबु कंहिं दोस्तनि वटि पैकेज न हूंदा आहिनि या कंहिं कमकार में हींअर कणिक जी जीअं कटाई हले थी, जीअं देरा खॼनि था पिया, जीअं देरा खॼण जे करे हर माण्हू जेको आहे कमकार में मसरूफ़ आहे, इन जे करे माण्हू घटि ड्रामनि वारे पासे ड्रामा ॾिसनि था पिया ऐं एतिरो टाइम ई कोन्हे को जो ड्रामा ॾिसी सघनि। इन जे करे मां सम्झां थो पियो त हीअ जेका वेरनि जी वस्ती ड्रामो आहे इन में जेका व्यूअरशिप अचे थी उहा तमामु घटि अचे थी पई, शायदि कमकार जे हवाले सां इहो बि थी सघे थो। बाक़ी ॾिसंदड़नि जो अवां दोस्तनि खे मां इहो गुज़ारिश कंदो हलां, अञा ताईं जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न आहे कयो त दोस्तो मां हींअर अव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, अव्हांखे इल्तिजा थो कयां त दोस्तो इहा जेका सपोर्ट, इहा जेका सहकार, इहा जेको साथ अव्हां कंहिं दोस्तनि सां निभायो था, निभाउ कयो था, त इन में अव्हांखे हिकु तमामु ज़बरदस्त हिकिड़ो सवाब जो बि कमु आहे ऐं अव्हांखे हिकु नेकी बि मिलंदी कंहिं ग़रीब जी मदद करणु। ऐं ठीक अहिड़ीअ तरह मां बि को लेंग लाज न आहियां, मां बि हिकिड़ो मिसकीन फ़नकार आहियां, अदाकार आहियां। को बि ड्रामो अगरि मिलंदो आहे त किथे का रोज़ी रोटी करे ईंदा आहियूं, न त पंहिंजे ई इन कमकार सां मसरूफ़ आहियूं। त अञा जेकॾहिं दोस्त तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त फ़ौरन जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं, अवां पीढ़ी प्यारनि ताईं अची वञे, अव्हांखे मिले बहितरीन हिकिड़ी अपडेट जेका अवां चाहींदा आहियो। त दोस्तनि जन दोस्तनि मूंखे कमेंट कंदा आहिनि, जेके मूंखे दिलूं माणींदा आहिनि, दिलूं माणनि जॾहिं उनजो इहो मोकिलींदा आहिनि त मां बाग बहार थी वेंदो आहियां, मुंहिंजी तमामु दिलि ख़ुशि थींदी आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके मूं ॾे दिलियूं माणींदा आहिनि। असगर अली थेबो साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं हुन खां अलावा असां हिकिड़ो ॿियो पीढ़ी पारो दोस्त आहे, उहो आहे असांजो शेर सोलंकी साहिबु, उहो बि असांजो दिलियूं माणींदो आहे। नज़ीर अहमद अटक वारो, उहो बि दिलियूं माणींदो आहे। ॿिया काफ़ी दोस्त उन्हनि वीचारनि पंहिंजा नाला कोन ॿुधाया आहिनि ऐं असांजा कुझु दोस्त अहिड़ा आहिनि उन्हनि सिर्फ़ु नाला ॿुधाया आहिनि। त जीअं असांजो असगर अली थेबो साहिबु आहे, उन लिखियो आहे त हिन ड्रामे में मामा लालू ऐं मवाली खे अगरि कास्ट कयो वञे हा त ज़बरदस्त जेको आहे हिन ड्रामे खे 4 चंड लॻी वञनि हा ऐं तमामु हिकिड़ी बहितरीन जेको आहे सीरियल थी वञे ऐं ॾिसंदड़ वठां थी वञे हा। ऐं हुन खां अलावा दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदो हलां त इहो बि इन्हनि दोस्तनि जो रायो आहे। ठीकु अहिड़ीअ तरह अवां बि पंहिंजो हिकिड़ो रायो ॾेई सघो था, कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे पीढ़ी प्यारनि दोस्तनि जो नालो लिखो त जीअं अवां दोस्तनि खे मां हिन वीडियो में अॻिले अचण वारे वीडियो में अवां दोस्तनि जा नाला खणा ऐं अवां जो नाले सां शुक्रिया अदा कराए। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी उन्हनि दोस्तनि जे लाइ, पंहिंजी प्यारनि जे लाइ जन सब्सक्राइब कयो आहे, जन अञा ताईं मूंखे सब्सक्राइब कयो न आहे, उन्हनि दोस्तनि खे बि नेक दुआऊं, नेक तमन्नाऊं पंहिंजे बचनि ॿारनि में, पंहिंजी फैमिलीअ में हू ख़ुशि रहनि, आबाद रहनि ऐं जेतिरो थी सघे ग़रीबनि जी बि मदद कंदा कयो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि ते तवजा ॾियो, पंहिंजी औलाद ते तवजा ॾियो। आवारा गर्दीअ खां पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे बचड़नि खे उन्हनि ते नज़र सां रखंदा करो त इहो हिकिड़ो सदका जारी आहे। ऐं दोस्तो मां हर वीडियो में अवां दोस्तनि खे कोई मैसेज ॾींदो आहियां त जीअं मन को दोस्त मुंहिंजे हिकिड़े वीडियो ते, मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अगरि कंहिं दोस्त अमल करे वठंदो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी ऐं अवां जो बि सदका जारिया में हिसो मिली वेंदो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहे दुआऊं, नेक तमन्नाऊं हर भेरे हर वीडियो में अव्हांखे ॾींदो आहियां ऐं दोस्त अला करे ख़ुशि हुजो। ऐं हुन खां अलावा हिकिड़ो ॿियो मां अर्ज़ु अवां दोस्तनि खे कंदो हलां त जेके असांजो फ़नकार दोस्त जेको गुज़ारे चुको आहे हिन, जीअं असांजो मोहतरम जनाब मुनीर अहमद शार साहिबु, सैयद मुनवर अली शाह साहिबु, अहिड़ा फ़नकार जेके असांजा तमामु बहितरीन सुलझल फ़नकार अदाकार, उन्हनि जे लाइ, उन्हनि जी मग़फ़िरत जे लाइ अवां दुआयूं कंदा करो त असां जेके हीअ फ़नकार, असांजा जेके अदाकार आहिनि,
असांजे मुल्क जो सरमायो आहिनि ऐं इहे अमन जो पैगाम खणी अवां ताईं पैगाम पहुचाईंदा आहिनि अव्हांखे जेके ड्रामा ॾींदा आहिनि जेके अव्हांखे सीरियलूं ॾींदा आहिनि ऐं उन्हनि वीचारनि जे घरनि में कहिड़ी तकलीफ़ूं आहिनि कहिड़ो माहौल आहे कहिड़ी तकलीफ़ूं कहिड़ियूं परेशानियूं कहिड़ियूं बीमारियूं उन्हनि जे बावजूदि बि अव्हांजे चेहरनि ते मुस्कुराहटूं आणींदा आहिनि अव्हांखे एंटरटेनमेंट ॾींदा आहिनि अव्हांखे सुठा सुठा ड्रामा ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जी सिहत याबी जे लाइ उन्हनि जी ख़ैर आफ़ियत जे लाइ उन फनकारनि खे दोस्तनि अदाकारनि खे बि अव्हां दुआऊं ॾींदा करो ऐं दुआउनि में यादि रखंदा करो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करो ख़ुशि हुजो आबाद हुजो त उहो दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीं तव्हां दोस्तनि खां मां वठंदुसि इजाज़त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद जीए लतीफ़ जी नगरी जीए सिंधी मारवाड़ा जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके असांजा सिंधी सिराइकी बिरोइकी बलोची पख्तून थरी मालवाई उर्दू पंजाबी ऐं सिंधी जेके बि असांजा ई ॻाल्हाईंदड़ आहिनि सम्झंदड़ जेके ॿोलियूं आहिनि असांजी सिंधी ॿोली उहे सभु आबाद हुजनि हमेशह ॻोल्हनि जा टेकंदा टहंदड़ वरी महिरबानी तव्हां दोस्तनि जी ऐं मिलूं था वरी ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं इजाज़त अल्लाह हाफ़िज़।